दादू रिपोर्ट सरवर जलाल सोलंगी मूजिब सीता सरजनार फोरम पारा 1 लाख आबादी रखंदड़ इल्मी अदबी शहर सीता रोड जे हज़ारे शागिर्दनि जी अहम जरूरत पब्लिक लाइब्रेरी हासिल करण लाइ 2 सालनि खां हलंदड़ जदोजहद जे सिलसिले में मशहूर मेमन जी अगवानी में सीता रोड में रैली कढी वई, जंहिंमें शहजाद मेमन, असद मेमन, कमरुद्दीन चौहान, अहमद मला, नज़ीर अहमद खोसो, एजाज कमरानी, गुलाम कादिर कमरानी, सलीम मीरानी समेत उस्तादनि, शागिर्दनि, समाजी अगवान शिरकत कई। उन मुख्तलिफ़ फोरम जे सरवान मशहूर मेमन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त सीता रोड में लाइब्रेरी न हुजण सबब नौजवान जो वॾो तइदाद होटलुनि, स्नूकर, मंशियात, जुआ जे वर चढ़ी वञनि था। लाइब्रेरी हासिल करण लाइ 2 सालनि खां दादू ज़िले जे हर शहर, हर ॻोठ जे 100 किलोमीटर पैदल मार्च करे चुका आहियूं। हुन नतीजे में 5 महीना पहिरियां MP अब्दुल अज़ीज़ जूने जे प्रोफेसर रफ़िया मला जे गॾियल कोशिशुनि सां सीता रोड टाउन कमेटी जे अॻूणे ऑफिस में लाइब्रेरी क़ाइम कई वई हुई, पर 5 महीने खां मुकम्मल हुजण बावजूद बंद पई आहे। असां चीफ मिनिस्टर सिंध सईद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर कल्चर सैयद सरदार अली शाह, डिप्टी कमिश्नर दादू समीउल्लाह खां मुतालबो कयो आहे त सीता रोड जी लाइब्रेरी खे सरकारी दर्जो ॾिनो वञे, शागिर्दनि लाइ खोली वञे त जीअं शागिर्द लाभ हासिल करे सघनि।